अस्सलाम वालेकुम जी। हाँ मां उहो ई कमाल आहियां जेको चाचे सुखी खे 18 साल अॻु में प्लान ॾिनो EFU जो। अॼु चाचे सुखी जा ॿार डॉक्टर ऐं इंजीनियर। पहिरियां चाचो नंढा नंढा कर्ज़ ॾींदो हुओ पर चाचे जो मुस्तक़बिल जेको आहे उहो सिक्योर कोन हुयो। उन जे लाइ EFU जे प्लेटफॉर्म ते चाचे पंहिंजे बच्चनि जे लाइ एजुकेशन पॉलिसी वरिती। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां ॾिसी रहियो HRJDO न्यूज़ ऐं मां आहियां वज़ीर उनड़। ख़बर शामिल कयूं था HRJDO न्यूज़ जे रिपोर्टर दिलदार चांडियो जी। सकरण सिनेमा चौक ते EFU लाइफ इंश्योरेंस कंपनी तरफ़ां कॉमेडी थिएटर पेश कयो, जंहिंजो मक़सदु EFU लाइफ इंश्योरेंस जी ॼाण ॾियणु ऐं माण्हुनि खे पंहिंजे रोशन मुस्तक़बिल लाइ बचत ऐं तहफ़ुज़ जो पैगाम ॾिनो वियो। उन खां अलावा बेरोज़गार, ग्रेजुएट ऐं कारोबार ज़हन रखंदड़ नौजवाननि खे EFU लाइफ इंश्योरेंस कंपनी जी बहितरीन कैरियर खे ज्वाइन करण जो मशवरो पिणु ॾिनो वियो। उन मौक़े ते ब्रांच मैनेजर सकरण सैयद अली अहमद शाह ऐं असिस्टेंट ब्रांच मैनेजर अब्दुल रज़ाक उनड़ ऐं सकरण जी पूरी टीम मौजूदु हुई। उन मौक़े ते EFU तरफ़ां मुफ़्त क़ुरानदाज़ी करे माण्हुनि में इनाम विरहाया विया। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहियो HRJDO न्यूज़।